अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु माया फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। पीकाई इलेक्शन ऑर्डिनेंस लागू थी वियो। कानून जे वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम चयो आहे त पीका एक्ट कानून सां टकराव में नाहे। मीडिया खे जेका तनक़ीद करणी आहे करे, पर कूड़ी ख़बर न हुजण घुर्जे। कूड़ियुनि ख़बरुनि खे रोकण लाइ पीका कानून ज़रूरी हो। कूड़ी ख़बर ते 3 सालनि बदिरां 5 सालनि जी सज़ा थी सघे थी। कूड़ी ख़बर ॾियण वारी जी ज़मानत न थींदी। कूड़ी ख़बर ते कंहिंखे बि छूट न हूंदी। कूड़ी ख़बर जो फ़ैसिलो 6 महीननि जे अंदरि कयो वेंदो। जज हाई कोर्ट खे मुतमइन न करे सघियो त उन ख़िलाफ़ एक्शन खयो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्शन एक्ट में तरमीम आणण वारो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी जी तर्जमान शाज़िया मरी चयो आहे त ज़ाती मुफ़ादनि लाइ कानूनी तब्दील कयो पियो वञे। पीपल्स पार्टी इलेक्शन एक्ट में तरमीम वारे हुकूमती साज़िश जी मुखालफ़त करे थी। इलेक्शन कमीशन एक्ट में तरमीम ईंदड़ चूंडुनि में धांधलीअ जो मंसूबो आहे। हुकूमत खे पंहिंजी नाअहली ऐं नाकामी वाज़िह तौर ते नज़र अचे पई। अवाम खे न घबराइण जो मशवरो ॾींदड़ हुकूमत पाण छो घबराए रही आहे। हुकूमत इलेक्शन एक्ट में तरमीम वारो फ़ैसिलो फौरी तौर वापसि वठे। हुकूमत नाअहलियूं लिकाइण लाइ ऑर्डिनेंस आणे रही आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त कूड़ियुनि ख़बरुनि बाबति पहिरियों केस PTI ते दाख़िल थियणु घुर्जे। ऑर्डिनेंस सांदा पिया वञनि त जीअं केर बि हुकूमती नालाइकनि ते न ॻाल्हाए। वफ़ाक़ी हुकूमत आज़ाद सहाफ़त ते हमला करे रही आहे। PTI इज़हार जी आज़ादी खे दॿाइण लाइ कानून ठाहे रही आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे बेएतमादी रिथ जो ख़ौफ़ आहे। वज़ीर आज़म खिलाफ बेएतमादी जी रिथ आणण लाइ अपोज़िशन सरगर्म। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान ऐं अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी में सुभाणे मुलाक़ात रिथियल। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे मौलाना फज़लुर रहमान सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में बेएतमादी जी तहरीक ते सलाह मशवरा कया वेंदा। मुल्की सियासी सूरतहाल ते बि गौर कयो वेंदो। मौलाना फज़लुर रहमान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे मान में राति जी मानी जो बंदोबस्त बि कंदो। साइबर क्राइम कानून में तरमीम लाइ सदारती ऑर्डिनेंस इख्तिलाफ राय ख़त्म करण जी कोशिश आहे। पीपल्स पार्टी जी नायब सदर सेनेटर शेरी रहमान चयो आहे त नओं कानून कमज़ोरनि जी हिफ़ाज़त लाइ न, पर उन जे बिल्कुलु बतड़ आहे। तबाही सरकार सदारती ऑर्डिनेंस मंज़ूर कराइण लाइ असेंबली इजलास मुलतवी कयो। सदारती ऑर्डिनेंस वज़ीरनि खे चूंडण जे मुहिम लाइ रियासती वसीलनि जे ग़लत इस्तेमाल जो इख्तियार ॾींदा। मकानी चूंड हुकूमत खे धको ॾेखारे थो त हुक्मरान माण्हुनि जे ख़ौफ़ सबबि केतिरो अॻिते निकिरी विया आहिनि। टीवीअ ते हर वक़्तु मातम हलंदो रहंदो आहे त ही थी वियो, हू थी वियो। नौजवान उन खे विसारे छॾनि। सदर आरिफ अलवी चयो आहे त पाकिस्तान में नौकरी न पई मिले। हुकूमत गैर मुल्की सीड़पकारनि लाइ रस्ता खोलिया आहिनि। चीन पाकिस्तानी IT इंडस्ट्री में सीड़पकारी करणु चाहे थो। IT कोर्स में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा मुख़्तलिफ़ प्रोग्राम कराया वेंदा।
बेएतमादी थियण जो ऐलान रुगो एनआरओ वठण जी कोशिश आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त एहतसाब खां बचण जी कोशिशुनि खे नाकाम बणाए वेंदो। पीटीआई ऐं इत्तेहादी मेंबर गॾिजी अपोज़िशन खे शिकस्त ॾींदा। वज़ीर आज़म वाज़े करे चुको आहे त कंहिंखे बि एनआरओ न मिलंदो। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 33 मरीज़ हयाती विञाए वेठा। फोतियुनि जो अंग 30,009 थी वियो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 49,866 टेस्टूं कयूं वयूं। वधीक 1,644 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 3.29% रिकॉर्ड। कढण भरिसां जवाबदार पोरित खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ दोदो मल्लाह वासी पोरित 40 वरियनि जो नूर अहमद मल्लाह खे क़त्ल करे छॾियो। पुलिस पहुची मढ़े अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। जवाबदार ख़मीसो पाण पुलिस वटि पेश पियो। जवाबदार मूजिब नूर अहमद खेसि तंग कंदो हो, जंहिं सबबि हुन खेसि क़त्ल कयो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त नूर अहमद खे घर घुराए क़त्ल कयो वियो। हैदराबाद लॻ पोरित पुरस्रार नमूने फोत। वारसनि क़त्ल जो शक ॾेखारे छॾियो। ॻोठ जान मोहम्मद रिंद वासी पोरित 45 वरियनि जो जुमो थेबो पुरस्रार नमूने फोत थी वियो। फोतीअ जे भाइरनि संदसि ज़ाल ते क़त्ल जो शक ज़ाहिर करे छॾियो। पुलिस पहुची फोतीअ जो मढ़ कानूनी कार्रवाईअ लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ठटे वेझो तेज़ रफ़्तार वैगन कल्टी थियण सबबि हिकु ॼणो फोत, 5 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। शोरा मोरीअ वटि तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैन कल्टी थी पई। हादिसे में इमरान अली थॾे तई साह ॾेई छॾियो। फोती जो मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सीता रोड लगबाह में सड़ी जख्मी थियल पुलिस एहलकार कराची जी अस्पताल में दम ॾेई छॾियो। पुलिस एहलकार अब्दुल मजीद चांडियो कुझु ॾींहं अॻु सड़ी ज़ख़्मी थी पियो हो। एहलकार कराची जे ख़ानगी अस्पताल में इलाज हेठि हो। 50% जिस्म सड़ी वञण सबबि ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम ॾेई छॾियईं। ऐं पंजाब जे इलाइक़े आरिफवाला में ॻोठाणनि मुबैना तौरु छोकिरीअ सां मिलण लाइ आयल 2 ॼणनि जी तज़लील कंदे खेनि गंजो करे छॾियो। चक 21 AB में मुजाहिद ऐं उस्मान मुबैना तौरु छोकिरीअ सां मिलण आया हुआ। ॻोठाणनि ॿिन्ही खे पकड़े तशदुद जो निशानो बणाइण बैदि मथे जा वार कतरे छॾिया। वाक़ियो सोशल मीडिया ते अचण बैदि पुलिस हरकत में अची वई। वाक़िए जो केस 15 ॼणनि ते दाख़िल। पुलिस 1 ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो।